तो मुखे बुधाए वो नूर छाहो जिसे असा के खबर काने मुझे सोने मोहम्मद अरबी फरमायो ऐ जिब्रील जे नूर जी तमा ज़ियारत कंदा हो वो नूर मां मोहम्मद जी नबूवत जो नूर हो आदम जे ज़ाहिर थियण का ईसा रूहुल्लाह ताई उन नूर के छुपायो वे हो आज मां मोहम्मद धरती ते कदम रखियो त नूर नबूवत जो नूर मुझे चेहरे मां ज़ाहिर थी रहो मां चा सलाम तो कया सहाबा तमा के जो हेडा नूर जिब्रील दिठो फरिश्तन दिठो बो नूर साहब किराम सोहने मोहम्मद जे चेहरे में दिठो केड़ो बख्तन वारो हुंदो उहो माहौल जैमें सुहणो मोहम्मद साह खणंदो हुंदो केड़ो बख्तन वारो हुंदो उहो ज़मानो जैमें मुझो सुहणो मोहम्मद निमाया हुंदो केड़ो बख्तन वारो हुंदो उहो माण्हू जै पैगंबर जे चेहरे में निहारियो हुंदो ईमान जी रोशनी सा निहारियो हुंदो ऐं वाकई रब्बे काबा जो कसम निहारण वारन में एक अब्दुल्ला हो जैके कुनियत अबू बकर मिली निहारे नबी निहारियो निहारण जो इनकलाब एडो बुलंद थी वियो जो वो सिद्दीक़ अकबर बनजी पियो वरी जैमें अल्लाह जे नबी दुआ जे अल्फाज में निहारियो वो फारूक आजम जर्नल आजम जुंदुल्लाह बनजी वियो जेने हया जे उस्मान जे तरफ हया जे नजरुन सा निहारियो वो हैदर हजरत उस्मान गनी जुन्नूरैन जुल हिजरतैन जुल बैयतैन जुल बिशारतैन बणियो ऐं हैदर करार दे जी जो निहारियो त असदुल्लाहुल गालिब हैदर करार अलीउल मुर्तजा जन्नत जे जवानन जे सरदार जो वालिद मुहतरम बनजी पियो अल्लाह सही कलाम मुकद्दस में वाज़े अल्फाजन में हिदायत ॾिनी फरमाया वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा वइज़ा अन्अमना अलल इंसानि अरज़ वनअ बिजानिबिहि वइज़ा मस्सहु श्शर्रु कान यऊसा कुल कुल्लुन यअमलु अला शाकिलतिहि फरब्बुकुम आलमु बिमन हुवा अहदा सबीला अज कुरान करीम जी मजलिस तुझे तरफ निगाह खणी रही आ तोखे पंहिंजे बिस्तरे ते सॾे रही आ हलिया तू भी कुरान करीम जो मज़ो ॿुधीनिस जो कुरान करीम जी हलावत जै भी दिल में महसूस कई उन दिल में नूर बसीरो इख्तियार कयो आ तवज्जो कयो नवाब शाह जा मुसलमानो अल्लाह जे नबी कुरान करीम जे लाइ पंहिंजी जिंदगी वक़ुफ करे छॾी अल्लाह जा नबी ताइफ जे सफर में पिया अचनि और मन पत्थरन जी जेल में बारिश थी वई अल्लाह जा नबी फरमायन पिया ऐ मुंहिंजा अल्लाह हिनन के कुरान करीम जी समझ नसीब फरमाए ऐ मुंहिंजा अल्लाह हिनन के कुरान करीम जी समझ नसीब फरमाए अल्लाह जा नबी जख्मन सा चूरन पत्थरन सा बराबर पत्थरन सा जख्म खाई रहान लेकिन अल्लाह जा नबी बेहोशी जी हालत में जेडी मन भी होश में था अचन दुआ था कुरान या अल्लाह किनन के हिदायत अता फरमा आज मां भी इन मजलिस में कुरान करीम जी मौजूदगी में चई रहो आया या अल्लाह के पूरे इलाके वारन के हिदायत नसीब फरमा जो कुरान जे तरफ मोटी अचन कुरान अल्लाह जा अल्फाज अल्लाह सही जेके पंहिंजे कुदरत कामला सा अल्फाज गाल्हाया उन्हनि अल्फाजन के अल्लाह जो कुरान चयो वियो आखिर एक ॾींहुं मरणो बि अथव केर हिते रहंदो कोन वडेरा साहब मौलवी साहब चौधरी साहब ऑफिसर साहब याद रख एक ॾींहुं मौत ईंदो जे मौत खां केर बचे हा त नबी जरूर मौत खां बची वञन हा लेकिन ही त अजीब गाल हुई
जो सोहणे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी मौत दिनो वियो त ए अल्लाह जा रसूल तवा मौत जे कने कबूल कयो इजाजत होजे त पो तवा के मौत इंदो पो अज न सही त सुभाणे न त परिया 1 साल न त 10 साल क़यामत ताई जेकरे दिल चाहे जिंदा रहन त जिंदा रहो पर मौत आखिर आहे तवा छा था चओ अल्लाह जे नबी फरमायो ए जिब्रील अल्लाह के मुझो पैगाम दे त मौत वारी पुल टुपी करे मां तो सा मुलाकात करण तो चाहे नवाब शाह जा मुसलमानो हिकड़ी जियरे हिकड़ी ज़ियारत जियरे मुझे सोहणे मोहम्मद दुनिया जे तख्ते ते पंहिंजे पाक रब जी ज़ियारत कई ऐं फरमाए मौत जी पुल जेॾीमहिल क्रॉस कबी न उन खां पोइ ज़ियारत जो दरवाज़ो खुली वेंदो हज़रत जिब्रील यो पैगाम वरी वापस खणो ऐं कुछ ॾींहंनि खां बाद रबियुल अव्वल जो महीनो हो हजरत इस्राईल अलैहिस्सलाम आयो दरवाजो खड़कियो अल्लाह जे नबी बुखार जी हालत में पुछा कई मन दक्कल बाब केरा दरवाजे ते आवाज आयो या रसूल अल्लाह इस्राईल अलैहिस्सलाम हजरत इस्राईल मां तव्हांजे दरवाजे ते आयो आया अल्लाह जा नबी जवाब में था चल मरहबा भली करे आए हलिया अंदर अञा नथो अचे हजरत जिब्रील अमीन नाजिल थी वियो अल्लाह जा नबी इजाजत तव्हां ॾिनी हाणे हजरत इस्राईल आयो आहे इजाजत हुजे त अंदर अचे अल्लाह जे नबी फरमायो इजाजत हजरत इस्राईल अलैहिस्सलाम अंदर आयो अल्लाह जे नबी जे बरसा वेठो अल्लाह जे नबी जे चेहरे में निहारे हजरत इस्राईल हैरान थी वियो परेशान सरगर्दान थी वियो हजरत इस्राईल निहारण लगो अल्लाह जा नबी उन जे तरफ निहारण लगा हजरत इस्राईल पुछा कई अल्लाह जा नबी इजाजत आए तव्हांजो रूह कब्ज कया या न अल्लाह जे नबी फरमाए इस्राईल तोखे इजाजत आ तो भले रूह कब्ज कर अल्लाह जे नबी जे मथा हजरत इस्राईल वेठो हजरत जिब्रील भी बरसा वेठो हजरत इस्राईल सजे पासे हजरत जिब्रील खबे पासे अल्लाह जा नबी निहारे रहा अरे हजरत इस्राईल जे अखिल में लुढ़क गड़ी आया अल्लाह जा नबी कंहिंजे भी मौत मुखे एडो सदमो न थियो जेको तव्हां के दिसी सदमो थी रहो आ अज तव्हां जे रूह कब्ज करण जो मौको आयो आ गुस्ताखी माफ कजो अल्लाह मुखे मोकलियो आ तव्हां इजाजत ॾिनी आ इन्ही जे करे मां तव्हां जो रूह कब्ज तो क्या जो नवाब शाह जा गयूर मुसलमानो अल्लाह जे नबी फरमाए इस्राईल जल्दी कर मुझो रूह कब्ज कर अल्लाह जे नबी जे बरसा हजरत इस्राईल रूह कब्ज करण शुरू कयो पेरन मुबारक मारून लिखतो पैर ठरी विया पैर थोड़ा थदा थिया अल्लाह जे नबी मुस्कुराए फरमायो ऐ इस्राईल पैरन में तमाम शदीद तकलीफ थी रही है टंगुल मुबारकन में तकलीफ थी रही है हजरत इस्राईल चयो अल्लाह जा नबी 70,000 फरिश्ता तव्हांजे दरवाजे ते इंतजार में आन तव्हांजो रूह इल्लीन में खणी वेंदासे पहिरीं आसमान ते 70,000 बे आसमान ते 70,000 टे आसमान ते 70,000 चौथे आसमान ते 70,000 पंजे छह सते आसमान ताईं 70,000 अर्श मुअल्ला ते खुदा रब्बुल आलमीन तव्हांजे रूह जो पाण इंतजार में आ अल्लाह तव्हांजो इंतजार करे रहियो आ फरिश्ता तव्हांजे इंतजार में अल्लाह जा नबी इजाजत हुजे अल्लाह जा नबी फरमायो ठीक आ थोरो पानी में हथ लगाया पंहिंजी छाती मुबारक ते मलिया गरमाइश हिकड़ी बुखार जी तपश बी मौत जी तपश इन्हे जे करे अल्लाह जा
जा नबी फरमा रहा हजरत इजराइल के अल्लाह जा नबी फरमा रहा ओ इजराइल मुझी जान के तकलीफ पहुंची रही है। इजराइल अलैहिस्सलाम जवाब में चयो साईं तमा जो सबनी का आसान कब्ज करे रहो आया। अल्लाह जे नबी फरमाए इजराइल बरहानी हिकड़ी गाल बुध मुझी आखिरी वसीयत बुध मुझी वसीयत या है क़यामत ताईं जेतरा भी मुझा उम्मती इंदा उनन के मौत माल जे का तकलीफ दींदे उहा सजी जी सजी तकलीफ मां मोहम्मद के दई छड़ मां की मुझी उम्मत के तकलीफ न दिजा। हजरत इजराइल या गाल बुधी परेशान थी करे चवन लगो अल्लाह जा नबी एडी मोहब्बत तवा छो था कयो। अल्लाह जे नबी फरमायो कौम का वधीक जुबान का वधीक मां पांजी उम्मत सा मोहब्बत कंदो आया। ओ शहर नवाब शाह जा मुसलमानो तवा जो नबी वफादार मौत माल भी तो के याद करे रहे हो मेरा जवारी रात भी तो के याद करे रहे हो सामी में कब्र में लता ओदी मल भी तो के याद करे रहे हो। आज रूह कब सीवो मदीने में ऐलान थियो बारी रब्बिल अव्वल जो निया मदीने में ऐलान थियो 9 बजे जो टाइम सिज पांजा किरणा मुकम्मल छड़े चुको और मल मदीने में ऐलान थियो मदीने वारो तवा जो नबी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज दुनिया में बुरको मटाए चुकान। या गाल बुधी बीठल बीठे रह जीव्या वेठल वेठे रह जीव्या सुतल उते ही परेशान थी व्या कमन में मसरूफ मानू सबई बेदंग रह जीव्या हिकड़ो पोड़ो हर काए रहो उन्हें के कह नौजवान चयो बाबा खबर तो के काने अज बारी रब्बिल अव्वल जेनी मुझे सोनो मोहम्मद वफात करे चुको आ बाबे हाथ कजो हरमा चवन लगो अल्लाह मुझे अखिन के अंधो कर मुझे कन्नन के बोड़ो कर। नौजवान पूछा कि बाबा या दुआ छो तो करे बाबे जवाब में चयो जन अखिन मुझे सोने मोहम्मद जी ज़ियारत कई अल्लाह जा नबी दुनिया में नाइन रहा आने मुखे अखिन जी जरूरत काने का जन कन्नन मुझे सोने मोहम्मद जी जो आवाज बुधो आज सोना मोहम्मद दुनिया में नाइन रहा मुखे कन्नन जी जरूरत काने का जो मुझे अखिन मुझे अखियों सोने मोहम्मद जलाए मुझा कन्न जिस्म सोने मोहम्मद जलायो। अल्लाह अकबर। शाने रिसालत शाने मुस्तफा नारे तकबीर। बारी रब्बिल अव्वल जो डी हो ऐलान थियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में रहलत करे चुका। इया गाल जे भी बुधी उहा अख न हुई जे अख मां लुड़क न गड़िया हुजन ऐ छो न हुजे जो कायनात में जेका हिकड़ी ई सूखड़ी हुई अज उहा असा मां खजे पई 1,44,000 सहाबे किराम जो मजमूओ ज़ारो कतार अखन मां बरसात जा गूढ़ा वाहे अश्कबार हुआ अज तस्केर होश में न हो सब सोहना पैगंबर जा जानसार बारी रब्बिल अव्वल जो रोई रहा हा गम में मुब्तला हा ओडी मल खबर पई अबू जहली ताकतुन के शैतानन के खबर पई ओडी मल ईद मल्हाण लगा बारी रब्बिल अव्वल ते ओडी मल जने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफात थी ओडी मल वफात माल शैतान खुशू करया त मुसलमानन जो नबी वियो हलियो हाने खुशी मल्हायो लेकिन उहे सहाबी गमज़दा हा के होश न हो। सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन अची अल्लाह जे नबी जे मथा जो आयो मथा अची हथ रखे चेहरे मुबारक ते हथ रखी कपड़ो हटाए चवण लगो ऐ चुम्मी मुबारक पांजे पेशानी मुबारक ते चुम्मी मुबारक दियण फरमाई ऐ थोड़ी देर का बाद चवण लगो अल्लाह जा नबी तवा जो अचण भी मुबारक हो तवा जो वञण भी मुबारक आ। अल्लाह अकबर। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला हाथ में तलवार खणी जबले ओद ते चढ़ी विया ऐलान करन लगा केर तो चे मोजो सोनो नबी वफात करे वियो जे कने को चवंदो सोनो नबी वफात करे वियो अज मां उन जी गर्दन लाए छड़ींदा न मोजो सोनो
नबी वफात ना है कई मुझे सोने मोहम्मद अल्लाह सा मुलाकात कर कई अल्लाह सा मुलाकात कर बयान हजरत उस्मान गनी रजी अल्लाह तआला परेशान हाल इतरे पंहिंजे जहन जे गुमानन में गुमा जो हिकड़ो मानू आयो अची करे चवण लगो अस्सलामु अलैकुम या उस्मान अस्सलामु अलैकुम या उस्मान अस्सलामु अलैकुम या उस्मान हजरत उस्मान जवाब कौन थोड़े हजरत उस्मान गनी रजी अल्लाह तआला अल्लाह जे नबी जो ही न्याणो जेके अल्लाह जे नबी हिकड़ी न्याणी दिनी जेनी मन वफात करे वही बी न्याणी दिनी हजरत उस्मान गनी पैगंबर जो न्याणो हजरत उस्मान गनी पैगंबर जो साहबी आज हजरत उस्मान गनी भी परेशान हाल आज कोई होश हजरत उस्मान गनी के न रहो हजरत अली रजी अल्लाह तआला आयो अल्लाह जे नबी जे रोजे मुबारक में दाखिल थियो हजरत अली रजी अल्लाह तआला रोजे अक़दस में आया अचन सा अल्लाह जे नबी जे चेहरे तक कपड़ो हटायो चेहरे तक कपड़ो हटाए अल्लाह जे नबी जे चेहरे मुबारक के चुम्मी जे फरमाई हजरत अली फरमायो अल्लाह जे नबी जे सामू अर्ज कंदो रहो अल्लाह जे नबी जे करे तमा के मर के जे मौत ते के जी मयत रोवण खान न रोक्यो हुजे अली पाजे अखन सा अखन जे गोड़न सा तो के गुस्ल दे चले हजरत बीबी फातिमा तो ज़हरा जे बारे में ऐलान थियो परे थियो हजरत बीबी फातिमा तो ज़हरा पाजे बाबे जी ज़ियारत करन थी अचे केड़ी फातिमा तो ज़हरा हजरत इमाम हसन हुसैन जी अम्मा केड़ी फातिमा तो ज़हरा पैगंबर जी न्याणी लखते जगर नूरे नजर पैगंबर जी न्याणी मोमिनन जी अम्मा फातिमा तो ज़हरा केड़ी हजरत बीबी फातिमा तो ज़हरा हजरत अली अल मुर्तजा जी रानी हजरत बीबी फातिमा तो ज़हरा आज अल्लाह जे नबी जे सामू आई अल्लाह जे नबी जे चेहरे ता कपड़ो हटाए चवन लगी सुब्बत अलैया मसाइबुन लौ अल्लाह सुब्बत अलैया अमा सुब्बत अलल अय्याम सिल लयालिया बाबा मुझे सीने में एडो वडो सदमो आ जेकने वो सदमो कदी मत पहाड़न ते उछलाया पहाड़ भी पत्थरन में मुंतकिल थी वजाने अल्लाह जा नबी बाबा आका बाबा जेकरे ये सदमो कदी आसमान जे तरफ उछलाया आसमान में मैं सोराख थी वजाने अल्लाह जा नबी बाबा एडो सदमो मुझी छाती में आ आज बारी रब्बिल अव्वल जो दिया हजरत बीबी फातिमा तो ज़हरा रजी अल्लाह अन्हा रोई करे अल्लाह जे नबी जे तरफ फरियाद करे रही आ बाबा तुझे वफात का बो मुझे आखिर बला छाती दो तुझे वफात जी जुदाई मुझे सीने के चीरे विदुआ अल्लाह जा नबी आज आराम फरमाएन अल्लाह जा नबी दुनिया में बुरको मटाए चुकान अल्लाह जा नबी साहबा में आन वंजन वाला अल्लाह जा नबी जी या कैफियत मौत वारी कैफियत मैयत मुबारक जी जे को भी ज़ियारत पियो करे वो तड़पी करे बेहोश थी पियो वने हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला ऐलान कयो मदीने वारो हाने रोण जो कम कोन हलंदो अचो तो सही अल्लाह जे नबी जे दफन जो इंतजाम कजे कफन जो इंतजाम कजे अल्लाह जे नबी जी जनाजे नमाज जो इंतजाम कजे अल्लाह जे नबी जी असा जनाजे नमाज किए पढ़ो जनाजे नमाज ते ये पढ़ बिया अल्लाहुम्मा इग़फिर लि हय्यिना व मय्यितना व शाहिदना व गाइबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उनसाना असा पाजी मय्यत या दुआ गुरनायो अल्लाह जा नबी उल जेके गुनाह का बई तपाकन उनन जो रूह जिस्म गुनाह का तपाका पर उनन जो इरादो भी गुनाह का पाका अल्लाह जे ख्याल अल्लाह जे नबी जा ख्यालात भी गुनाह का पाकन अल्लाह जे नबी जी जनाज़े नमाज किए पढ़ो सहाबा किराम के हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला मिंबर ते चढ़ी करे मुसल्ले ते मिंबर ते चढ़ी करे मुसल्ले जे बरसा सबनी के घुराए ऐलान कयो अचो मुजी गाल बुधो जे अल्लाह जी इबादत कंदा आयो वो अल्लाह अना जिंदा है अल हय्युल क़य्यूम ला तख़ुज़ु सिनतु वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द कायनात में अल्लाह मौजूद है अल्लाह बेमिसल बेमिसाल अल्लाह हयाती या कायमा बाकी अल्लाह जे नबी ते अल्लाह जे नबी पान फरमायो हर नबी ते मौत इंदो मोहम्मद ते भी मौत इंदो बुधो ऐ उमर तलवार में हाथ कट हजरत अबू बकर सिद्दीक हजरत
हजरत उमर फारूक के चयो तलवार मां हथ कड़े ते रख सामू वेही रहो सैयदना सिद्दीक अकबर जी गाल मनी दे हजरत उमर फारूक तलवार रखी हजरत अली रजी अल्लाह तआला भी आयो बेहोश उस्मान गनी के खड़ी आया हजरत उस्मान गनी भी बैठो सब साहबा के अल्लाह जे नबी जे न यार गार वारे यार वफादार सिद्दीक अकबर खुतबो नी दे फरमायो अल्लाह हयातिया बाकी अल्लाह जे नबी के मौत अची चुको हाने अचो जनाज़े नमाज पढ़ी वने अल्लाह जे नबी जी की जनाज़े नमाज पढ़ो और इमल जवाब में हजरत सैयदना सिद्दीक अकबर मशवरो और तो मशवरे का बाद आज अजीब कैफियत फरमायो जे रोजे में रसूलुल्लाह वफात गया उन रोजे में इंदा वनो मुझे सोने मोहम्मद ते दुरूद पढ़ंदा वनो अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी वाला आली व सहाबी व बारिक व सल्लम दुरूद शरीफ पढ़ंदा वनो ज़ियारत कंदा वनो इहा सोने मोहम्मद जी जनाज़े नमाज सब नंबर वार इंदा व्या छो जो अल्लाह जे नबी जी जनाज़े नमाज इं तो कौन थी गुनाह माफ कर गुनाह आहिन ही कौन माफ किए बस इन्ने मौके मां फायदो हासिल कंदे तव्हां पंहिंजे ईमान के नूर बख्शो दुरूद तव्हां पढ़ंदो अल्लाह जे नबी जे लाए नबी जो फैज़ तव्हां जे सीनन में मुंतकिल थींदो अचो इं चवंदा वञो ज़ियारत कंदा वञो चूंकि हुजरो नंढड़ो हो वो ही हुजरो आ जेको उन दौर में हो अज भी वो ही हुजरो आ छित पहिरीं लगल हुई जै जाए ते मुझे सोने मोहम्मद वफात फरमाई दुनिया मां बुरको मटायो उते साईंजन रहंदा हा ऐं नबूवत जे लाइ उसूल आ जिते नबी वफात करे उते ही उनके दफन कयो वेंदो जिते नबी जी कबर ठहणी आ उते अल्लाह मौत दींदो आ नबी के जिते वफात करे बस उते ही कोटाई करे उते ही दफन कया वेंदा खणी वञण जी इजाजत ना है ये नबी जे लाइ उसूल आ सारे उनारे का ये कमरो पेरी ठयल छित पेरी लगल हुई उन दौर में उभियूं छितियूं लगंदियूं हुयूं अब झूपड़ी में जेके छितूं उनमें कुंडायतूं छितियूं हुंदियूं पर अज भी जेकने तमा हलंदो थर में त चौरा जेके ठहलन उनन में कुब्बो ठहल घर में रहाइश में जेके चौरा ठहलन उनन चौरन में जेके रहन था वो अगई चौरा ठहलन बस उनके साईंजन जो कबर मुबारक जे मथा जेको कमरो आ इन कमरे जे मथा अगई छित लगल हुई दरवाजो लगल हो भितू मुबारक लगल हुयूं उते रहाइश गाह हुई साईंजन के खणी करे बिहार खणी करे हथन ते झले हेठा खोटाई करे वेदऊं ऐं का एड़ो कपड़े वारी शे हुई चमड़े जो बिस्तर हो जेते साईंजन के सुमारियो वियो ऐं पोइ वरी एडा उन जाए ते खोटाई करे कबर मुबारक जी सामी ठाई वई वरी अल्लाह जे नबी के उन ही जाए ते दफन कयो वियो हजरत अली तो फरमाए जेमल अल्लाह जे नबी जी कबर मुबारक में लथम जन्नत जी खुशबू जा बहकार आया फरिश्तन जू कई ज़ियारतूं थियूं अल्लाह जा नबी मुबारक अल्लाह जा नबी खणी करे जिन में सामी मुबारक में पे लाया त अल्लाह जे नबी जी जुबान हली रही आ चप मुबारक लुडी रयान हजरत अली फरमायो त मां कन मुबारक पांजे कन के रसूलुल्लाह जी जुबान मुबारक जे वेझो कयो मां जो अल्लाह जा नबी छाता फरमाए जे जिए जो मां पांजा कन रसूलुल्लाह जे कल्बे रसूलुल्लाह जी जुबान अथर सा लगाया त आवाज आयो अल्लाहुम्मा दि कौमी फइन्नहुम ला यालमून रब हबली उम्मती रब हबली उम्मती रब हबली उम्मती सामी मुबारक में मुझे सूरू मोहम्मद उम्मत जला बख्शिश जी दुआ करी रहा तो के मुखे उते भी याद पिया कर नवाब शाह जा मुसलमानों मुझो सुहणो मोहम्मद एडो वफादार छा उन जो शान छा उन जो मकाम छा उन जी वफादारी छा उन जी रहमत के जुबान के ताकत ना है जो पैगंबर जो मुकम्मल शान बयान करे सके पैगंबर जो शान उहो ही आ जेको खुद खुदा अरशते पान बयान फरमायो लेकिन हिकड़ो उसूल आ वो उसूल कुरान करीम जो आ
तवज्जो मुकम्मल खपे। फरमाए लौ कान फीहिमा आलियतुन इल्लल्लाहु लफसदता, लौ कान फीहिमा आलियतुन इल्लल्लाहु लफसदता। जेकने अल्लाह बहुजन हा, हिकड़े अल्लाह जी जाय ते जेकने खुदा बहुजन हा त कायनात में फसाद बर्पा थी वने हा। हिको चवे हा अब्दुल कदीर जिए, बियो चवे हा न अब्दुल कदीर मरे। हिकड़ो चवे हा त ही नवाब शाह वने, बियो चवे हा न ही कोटड़ी वने। हिकड़ो चवे हा हीअं थियण खपे, बियो चवे हा न हीअं थियण खपे। आऊं खुदा आहियां मुंहिंजी हलण खपे, हू चवे हा न आऊं खुदा आहियां मुंहिंजी हलण खपे। इख्तिलाफ थी वने हा। इन्ही जे करे फरमाया अल्लाह ला इलाहा इल्ला हू, अल्लाह अकेलो आ जो नाहे कोई माबूद मगर हू अकेलो अल्लाह। असां जी दावा इहा है अल्लाह ला इलाहा इल्ला हू, अल्लाह नाहे कोई माबूद मगर हू अल हय्युल क़य्यूम, जेको हमेशा हयाती भी आ त कायम भी आ। इते गाल थी। अब असां जो को बनिए झेड़ो झेड़ो कोने को, प्लाटन जो झेड़ो कोने। मलगन सां सिर्फ इहा गाल आ। असां चऊं था, हू चवन था त मुश्किल कुशा अल्लाह बु आहे, हजरत अली बु आहे, वरी रसूलुल्लाह बु आहिन, मुश्किल कुशा हेतरान। असां चऊं था कुरान थो चए त मुश्किल कुशा अकेलो अल्लाह हुआ। बस इहा ही असां जी पक्की गाल आहे। अब कुरान के मञो था, जेके कुरान के मञन था उहे ॻाल्हाइनि। कुरान के मञो था, कुरान करीम तो फरमाए तवज्जो व इंदहू मफातिहुल गैब ला यालमुहा इल्ला हू। तर्जुमो तवज्जो कजा, व इंदहू मफातिहुल गैब, उन्ही अल्लाह ई वट गैब जूं चाबियूं ला यालमुहा इल्ला हू, केर बि उन्हनि चाबियुनि खे नथो ॼाणे इल्ला हू मगर हू अल्लाह तो ॼाणे। हाणे जे चवंदे अल्लाह बु आलिमुल गैब, नबी बु आलिमुल गैब, त बु वारी ॻाल्हि थी न। अल्लाह तो फरमाए अल्लाहु ला इलाहा इल्ला हू अल हय्युल क़य्यूम ला ताखुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहू इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम व ला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ व ला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलिय्युल अज़ीम। इकराह फिद्दीन क़द तबय्यन अर्रुश्द मिनल गय्य फमन यकफुर बित्तागूत व युमिन बिल्लाहि फ़क़द इस्तमसक बिल उर्वतिल वुस्क़ा ला इंफ़िसाम लहा वल्लाहु समीउन अलीम। अल्लाहु वलियुल लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर वल्लज़ीना कफ़रू औलियाउहुमुत तागूत युख़रिजूनहुम मिनल नूर इला ज़ुलमात उलाइका अस्हाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून। अल्लाह तो फरमाए अल्लाह हुआ जो नाहे कोई माबूद, अकेलो रब्बुल आलमीन आ, जेको हयाती भी आ कायम भी आ, जेके निंड जो झोंको भी न ईंदो आ। ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़। ज़मीन और आसमान जे लाइ तवज्जो कर, बादशाही भला कंहिंजी आ। लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहू इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन अयदीहिम व मा खल्फ़हुम व ला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ
वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा वहुवल अलियुल अज़ीम। अल्लाह वो थई जो अकेले सिर अकेलो खुदा है, उन सां ॿियो केरु शरीक ही कोने को। हज़रत सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो, माण्हुनि खे ॾिठम उहे चई रहिया हा त अचो नबी जी इबादत कयूं, पर मां ॾिठो त नबी खुद खुदा जे दरवाजे ते वञी सजदे में रोई अल्लाह के बाॾाए रहियो हो। मुंहिंजी दिल फैसलो कयो हाणे नबी सोने जी इताअत कबी, इबादत उन रब जी कबी जंहिंजे दरवाजे ते सोने मोहम्मद जड़ा हसीन और जमील भी सजदे में रोअन था पिया। अल्लाह अकबर। मुझ सोने नबी जी हर अदा जो जिक्र खुदा कुरान में लिख रहा है। अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा खां कहीं पुछो त अम्मा साईं जन के वफ़ात कंदे 2 साल थी विया, ॾाढा याद था अचन नबी साईं जन जी का अजीब ॻाल्हि ॿुधाए। अम्मा चो छो कुरान कोन पढ़ियो थई छा? चई मां कुरान पढ़ियो आ। अम्मा फरमायो वञ कुरान वञी पढ़, कुरान जे हर सुफ़े में मुझे सोहणे मोहम्मद जो शान लिखियो भी पियो आ, पखेड़ियो पियो आ। मुझे नबी जे चेहरे जो वारो आयो, कुरान फरमायो वज़्ज़ुहा। मुझे नबी जे ज़ुल्फ़न जो वारो आयो, कुरान फरमायो वल्लैलि इज़ा सजा। मुझे नबी जी छाती जो वारो आयो, कुरान फरमायो अलम नशरह लक सदरक। मुझे नबी जे अचण जो वारो आयो, कुरान फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम। मुझे नबी जी रहमत जो वारो आयो, कुरान फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुझे नबी जे गार जो वारो आयो, कुरान फरमाए सानी यसनैन इज़ वमा फिल गार। मुझे नबी जे मेराज जो वारो आयो, कुरान फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। मुझे नबी जी जुबान जो वारो आयो, कुरान फरमाए ला तुहर्रिक बिही लिसानक लिताजल बिही इन्न अलैना जमाहु व कुरान। मुझे नबी जी केड़ी औसाफ जी गाल कया। हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक आयो, अल्लाह जे नबी जे दरवाजे ते आयो, अल्लाह जे नबी जे रोजे ते हाजिरी भराई, अल्लाह जे नबी उनके ख्वाब में ज़ियारत कराई। अल्लाह जे नबी फरमायो अब्दुल्ला हिकड़ो मुझो कम्मा कंदे आन। हजरत अब्दुल्ला बिन मुबारक जवाब ॾिनो, अल्लाह जा नबी मुझी जिंद जान मुझो खानदान मुझो अबो अम्मा तुझे मथा कुर्बान हो जे। हुक्म कयो केड़ो कम? अल्लाह जे नबी फरमायो अब्दुल्ला वञ हिकड़ो बहराम नाले मजूसी आ, उन मजूसी के मुझा सलाम दे ऐं उनखे वञी चो अल्लाह जे नबी तोरे सलाम मोकिलियान, छो जो वो मजूसी मुझो दोस्त आ। हजरत अब्दुल्ला बिन मुबारक ख्वाब का बेदार थियो, दिल में इरादो कई तई छा गाला बहराम काफरा अल्लाह जा नबी त नबीयन जा सरदार बहराम काफर सा दोस्ती किए थी सकंदी। इन्हीं जे करे अजो सलाम ॾियण न वियो बीरा थी। अल्लाह जे नबी फरमायो अब्दुल्ला कल मां हिकड़ो तोखे कम चयो वो कई या न? जे अल्लाह जा नबी मूंखे मसलो समझ में न आयो, हू काफरा तव्हां मुसलमान आयो, तव्हां मुसलमानन जा सरदार आयो, तव्हां नबीयन जा सरदार आयो, तव्हां रसूलन
जा सरदार हो तमा पाकाई जा मरकज मावर हो तमा विजू कयो या न कयो मुसल्ले ते भी सगो था तमा जो लाए वडी अजमत ऐं बिशारत अल्लाह जा नबी तमा जी पाकाई कायनात में मशहूर है तमा जी खुशबू लंघण सा टे डी घिटी में भी वेंदी है अल्लाह जा नबी तमा जे प्रोग्राम में नूर है तमा जी सुन्नत में नूर है ऐं हू काफर है काफर सा दोस्ती तुझी कियां थी सकंदी यो मसलो मुखे समझ में ना आयो अल्लाह जे नबी फरमायो अब्दुल्ला तोखे मसले सा कयो कम बस तोखे हुक्म कम तुझो वणन कम हजरत अब्दुल्ला जी अखियों बेदार थियो सिधो डोयो जुती भी न पातई सिधो बहराम जे घर वियो बहराम जे दरवाजे ते वियो खबर पई बहराम पांजी बैठक ते कमरे में ऐं उते ओताक ते वेठो हजरत अब्दुल्ला बिन मुबारक सलाम अर्ज कया हजरत अब्दुल्ला बिन मुबारक चयो तुझू के नेकियूं हुजन त बुधाए बहराम जवाब दिनो मुझो कई नेकियूं आन तोखे केड़ियूं नेकियूं बुधाया हजरत अब्दुल्ला बिन मुबारक चयो दे खबर भला वडी का नेकी केड़ी थई जी वडे में वडी नेकी मुझी इहा है सुबह का वठी शाम ताई अल्लाह जे नाले ते ओताक ते ऐं घर में खैरात पई हलंदी आ तो का पुछां तो थोरो यो खैरात सदको करण खैर खैरात करण ही कंहिंजी सिफत हुई सोने नबी जी सिफत हुई कंहिंजी सिफत हुई या गाल अर्ज कयां तो अल्लाह जे नबी जी सिफतूं जिंदा करण जे लाए नबी जी सुन्नत के जिंदा करण जे लाए जेको वधीक ताकीद करे रहो आ उनके फैज़े मुहम्मदी तो मिले जो हजरत अब्दुल्ला बिन मुबारक आयो जे अब्दुल्ला फरमायो ऐ बहराम अन्याब का नेकी बुधाए बहराम चो इलाही नेकियूं चीन अन्या का अजीब का खास गाल हो जे तो बुधाए खैरात करण ही आम गाल आ जी न तोखे बुधाया तो जेको चौथी रात वाक़ियो थियो हजरत अब्दुल्ला के जवाब में बहराम मजूसी मुधायो चई साईं चौथी रात हुई मां पंहिंजे बैठक ते सुम्हियो पियो आहियां अचानक दरवाजो त खुलियल हो ॾियो सॼे पासे भरियो पियो अचानक हिकिड़ी औरत आई अची करे मुंहिंजे दरवाजे ते बीठी काफ़ी देर मुंहिंजे दरवाजे ते बीठी रही मुंहिंजी दिल इरादो कयो ॾिसां त सही कहिड़े इरादे सां बीठी आ अखियूं कची निंड में हुयूं ओॾी महिल चुचूं अखियूं करे चुंझूं अखियूं करे मां सन्हड़ियूं अखियुनि सां ॾिसी रहियो हुअमि त ॾिसां कहिड़े इरादे सां आई आ पर काफ़ी देर बीठी रही ख़ामोश हुआ औरत बीठी रही पोइ भी मां कुछ कोन कयो ॾिसां त सही कुछ भी कोन चयोमांसि थोड़ी देर गुज़री या औरत अंदर आई अची करे मुंहिंजे ॾीए खे विसाए छॾी पोइ भी मां इंतजार कयो ॾिसां त इहा औरत कहिड़े इरादे सां आई थोड़ी देर गुज़री बीठे बीठे वरी वापसि वई हली मां बि उनजो पीछो कयो ॾिसां त सही कहिड़ी औरत हुई छाजे लाइ आई अधरात जे टाइम ते अधरात 2 बजे जो टाइम हो ऐं मुंहिंजी बैठक ते आई बीठी रही वरी वापसि जो वई ॾिसां त कहिड़े इरादे सां आई ऐं ही केर औरत हुई चई मां बि उनजे पोयां लॻमि सिधो ॾिठमि त हिकिड़ी बनी हुई उन में पुराणी क़िस्म जी झूपड़ी लॻी पई उन झूपड़ी में इहा औरत दाख़िल थी वई मां बि दरवाजे ते बीह रहियमि ॾिसां त इहा औरत अंदर जीअं जो त घर में वई नंढड़ा मासूम ॿारड़ा 5-6 नंढड़ा मासूम ॿारड़ा अम्मा जे पेरनि में चंबड़ी पिया पुछा करण लॻा अम्मा बाबो वफ़ात करे वियो ही चौथो ॾींहुं आहे वात ते गिरहो न रखियो आहे अम्मा कुछ आंदई या कोन आंदई तो चयो मां वठी थी अचां कुछ आंदई या कोन आंदई बहराम तो चवे मां ॾिसंदो रहियमि मासूम ॿारड़ा अधरात जो बुख खां रड़ियूं करे रहिया हुआ ओॾी महिल अम्मा उन्हनि खे जवाब में चयो पुटड़ा मूं वटि काई शइ कान्हे का जो तव्हांखे पचाए खारायां हाणे बहराम मजूसी जे घर में वियमि बहराम ॾे वियमि मां चयो उन खां कुछ घुरा पर मुंहिंजे ईमान मूंखे इजाज़त न ॾिनी त काफ़र खां भला कीअं घुरा मां अल्लाह ते कलमो पढ़ण वारी हू काफ़र मजूसी आहे मजूसी खां भला कीअं घुरा मुंहिंजी दिलि फ़ैसिलो कयो त हाणे इन खां न घुरंदमि बीठी रहियमि अचानक वापसि आयमि हाणे बचड़ो जेकॾहिं तव्हां चओ त मां पंहिंजी टंग जो टुकड़ो
टुकड़ो कपे तमा के पचाए खाराया बाकी मोट का ईशे काने का बैराम या गाल बुधी चवण लगो अम्मा तकड़ न कजा अम्मा तकड़ न कजा हाने जो हाने बैराम हाजिर थो थे बैराम थो चवे ओडी माली मां वापस वयम आई पांजे घर में वनी चावर तैयार कयम मानी तैयार कयम पांजे हथन सा अधरा जो बोर तैयार कयम कड़ी ठाए अची मां बचड़न के दिनो मां जो जेकने तमा जो वारिस कोने को त बैराम तमा जो वारिस आ जेकने तमा जो कोई खादिम कोने को त बैराम तमा जो खादिम आ अम्मा आज का पो तू मुजी न्याणी आ जेकने कैम शे जी जरूरत पई त मोने हली अच जाया मोने नापो कजा अम्मा हर महीने जी पगार तुझे लाए मुकर्रर थो कया बच्चन जो गुजर कर अम्मा के यो जो अल्फाज हम तो उन हाथ मथे कणी दुआ गुरी ऐ मुझा अल्लाह मुझे सोने मोहम्मद अरबी जी नबूवत जे सदके इन बैराम के इस्लाम जी दौलत दे बस अब्दुल्ला फरमायो अब्दुल्ला बिन मुबारक जे अखिन का पानी वही आयो हजरत अब्दुल्ला बिन मुबारक चयो त पो वाकई रसूलुल्लाह तोरे सलाम मोकलान बैराम जो यो बुधन रसूलुल्लाह मोले सलाम मोकलान बेहोश थी जमीन ते गिरी पियो थोड़ी देर का बाद होश में आयो हजरत अब्दुल्ला बिन मुबारक ओनी मल उनके उठायो बैराम चवन लगो जे तू जो नबी वफादार आ त बैराम भी उन जो खादिम आ हाने अब्दुल्ला मुझे तरफा गवाही दिजा कयामत जेनी हाने इया गवाही दिजा चला मां हिय तो चवा ऐ कयामत जेनी शायद थी जा चई तू केड़ा अल्फाज तो चई चवा तो अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु और मल कलमो भरे मुसलमान थी मुझे सोने मोहम्मद जो गुलाम बन जीवियो अल्लाह अकबर जे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सखावत वारे हिकड़ी सिफत जिंदा कई खुदा उनके कुफर मा कडी इस्लाम जी दौलत नसीब करे हाने जेको मुसलमान सुबह का वठी रात ताई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सवे सुन्नतुन ते अमल तो करे ना मालूम इन जला छा छा खुदा वठ होंदो जेका ही सुन्नता नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे वारी रोशनी तो रखी वार वार ते नेकिया ऐ वार वार ते खुदा जी रहमती नाजिल थे इन दाढ़ी मुबारक जे बारे में सोने फरमायो ला तंतिफु शैब फइन्नहु नूरुल मुस्लिम इन दाढ़ी के कूड़ जो न क़यामत जे नी इंदो त इन दाढ़ी मां नूर जी रोशनी निकरंदी जेका जन्नत जो रस्तो तवा के दसी जे सूह खपई जे नूर खपई जे कामयाबी खपई त पो हलिया सोने मोहम्मद जी सुन्नत के जिंदा कर तो के खुदा सब कुछ अता फरमाए छदी कायनात में वडी दौलत हिदायत कायनात में वडो रहम अल्लाह जे तरफा हिदायत ऐं समझ कुरान वारिया फरमाए अफमन शरह अल्लाहु सदरहु लिल इस्लाम फहुव अला नूर मिन रब्बिही जेको जे लाए अल्लाह साईं शरह सदर फरमाइंदो आ फहुव अला नूर मिन रब्बिही वो पांजे रब जे नूर ते पियो हलंदो आ अब असां जो तकरीर कयूं था इन तकरीर में छा पढ़ियो आ ॾाढा त ॻाल्हायो शायद ही तरियो कुरान पढ़ियो असां जी ज़ुबान के नथो जुगाए त कंहिं ॿिए खे गारियूं ॾियो जे वटि कुछ न होजे वो गारियूं दे पर जे वटि सब कुछ आ उनके गारियूं ॾियण जी ज़रूरत कहिड़ी आ असां वटि अल्लाह जो कुरान आ कुरान पढ़ी ॿुधाईंदा आहियो पोइ हिदायत खुदा जे हथ में आ हिदायत कंहिंजे हथ में आ असां जी ज़ुबान के ज़ेब नथो ॾे त जंहिं ज़ुबान सां कुरान पढ़ूं वरी उन सां गारियूं ॾियो फलाणो छा थो करे फलाणो छा थो करे फलाणो उन्हनि सां असांजो कहिड़ो कमु असां जो कम आ त हिन उम्मत के कुरान पढ़ी ॿुधायूं हिदायत जा फैसला थी वञनि असां जा ॿई जहान मोचारा असां कंहिंखे गार न आहियूं ॾींदा सभु मुखां असां खां भला पर असुल भलो किताब सब खां वधीक अल्लाह जो कुरान थे मां चाह तो अचो कुफर खां बचो इस्लाम दे अचो जो इस्लाम में उहा रोशनी आ जो तुझी कब्र के रोशन करे छडींदई त तुझी क़यामत के भी रोशन करे जन्नत जो वारिस बनाए छडी
अल्लाह जे नबी फरमायो क़यामत जे नी मुनादी ऐलान कंदो किथे आ फिरौन। फिरौन आंदो वींदो, फिरौन जे मथे ते जहन्नम जे टांडन जी टोपी पातल होंदी, कतरान जो लिबास पातल होंदो, सूअर ते सवार थी ईंदो। मुनादी ऐलान कंदो किथे अन ज़ालिम माण्हू जेके दुनिया में जुल्म कंदा उहे अज मैदान ते अचन, दीन जो नालो वठी जुल्म कंदा अज उहे ज़ालिम किथे न अचन। फिरौन जी सरकर्दगी में जहन्नम जे पासे बियन। वरी ऐलान कयो वेंदो कातिल सभई दुनिया जा गड कयो, सभनी कातिलन के दुनिया जे कातिलन के गड कयो वेंदो। उनन जो सरदार काबिल के बनाए जहन्नम जे पासे बिहारिया वेंदा। वरी ऐलान कयो वेंदो किथे अन उहे माण्हू, किथे अन उहे माण्हू, किथे अन उहे माण्हू जेके अल्लाह उन जे रसूल जी मुखालिफत कंदा अज उहे अचन। अबू जहल उनन जो सरदार जहन्नम जे पासे रवाना थियन, जहन्नम जी साइड बियन। छो जो ऐलान होंदो वमताजुल यौम अय्युहल मुजरिमून अलम आहद इलैकुम या बनी आदम। ओ बनी आदम अज वायदा क़यामत जे नी पूरा कया वेंदा। जन्नतन के जन्नत जो बदलो मिलंदो, दोज़खन के दोज़ख जो बदलो मिलंदो। छो जो दोज़खी माण्हू के दोज़ख जे तरफ सजो वींदो, जन्नती माण्हू के जन्नत जे पासे सजो वींदो। मोमिनीन के हिकड़े पासे, मुनाफिकीन के हिकड़े पासे, काफरन के हिकड़े पासे, यहूदन के हिकड़े पासे, त वरी अल्लाह जे फरमाबरदारन के हिकड़े पासे। केड़ा गारियूं ॾियण वारा, केड़ा कुरान पढ़ण वारा, अज फर्क ज़ाहिर कयो वेंदो। अज हिकड़े पासे बिहारिया वेंदा। ऐलान कयो वेंदो किथे आहे इब्लीस। चयो वेंदो साईं इब्लीस आयो आहे, इब्लीस के असां आंदो आहे, इब्लीस के सटींदा कुटींदा जियाणींदा फरिश्ता जो आणींदा। हाणे मुनादी चवंदो इब्लीस अची वियो आहे, इब्लीस जहन्नम जे पासे वञे। इब्लीस चवंदो मुंहिंजी फौज मुंहिंजे हवाले कयो। चयो वेंदो कहिड़ी आहे तुंहिंजी फौज? चवंदो तुबाल मुंहिंजा, मुसाहिब मुंहिंजा, हवाशी मुंहिंजा ऐं अकारी मुंहिंजा, मुअज़्ज़िन मुंहिंजा मुंहिंजे हवाले कया वञनि। पुछा कई वेंदी ए मरदूद लानती इब्लीस कहिड़ा तुंहिंजा हवाशी आहिनि? चवंदो दुनिया में नशो करण वारा मुंहिंजा हवाशी आहिनि, ठरो पियण वारा, नशो करण वारा, शराब पियण वारा, भंग पियण वारा, चरस पियण वारा, आफीम वापराइण वारा उहे मुंहिंजा हवाशी आहिनि, मुंहिंजे हवाले कया वञनि। किताब में लिखियल आहे, सभई याद किताब में लिखियल आहे। उन्हनि सभिनी खे नशे वारनि खे इब्लीस जे पासे बिहारियो वेंदो ऐं जहन्नम जे पासे हकलियो वेंदो। वरी चवंदो मसाइब मुंहिंजा मुंहिंजे हवाले कयो। पुछा कई वेंदी मसाइब तुंहिंजा कहिड़ा? चवंदो मसाइब गोद गुदवाइण वारा उहे माण्हू जेके पंहिंजे महबूबनि जा नाला पंहिंजी बाज़ू ते, पंहिंजी चमड़ी ते लिखाईंदा अज उहे इब्लीस सां गॾु बीह वञनि। उन्हनि खे सटे कुटे इब्लीस सां गॾु बिहारियो वेंदो। वरी ऐलान कयो वेंदो तुंहिंजा कारी कहिड़ा? चवंदो ए रब्बे लम यज़ल हिकिड़ा तुंहिंजा कारी कुरान पढ़ण वारा, ॿिया मुंहिंजा कारी गाना ॻाइण वारा, तुंहिंजा कारी तुंहिंजे हवाले, मुंहिंजा कारी मुंहिंजे हवाले। ऐलान कयो वेंदो इहे कारी कहिड़ा? चवंदो गाना ॻाइण वारा, राग ॻाइण वारा, पर उन्हनि सां मुहबत करण वारा बि उन्हनि सां गॾु हूंदा। कुरान जे कारनि जा मुहबत करण वारा कुरान जे कारनि सां गॾु हूंदा। इब्लीस जे राग ॻाइण वारा, आशिकिया कलमा पढ़ण वारा, कुफरिया अल्फाज कढण वारा, माण्हुनि जे ज़हननि खे ख़राब करण वारा, मिजाजी इश्क जी बदबू ॾे छिकण वारा उहे इब्लीस सां गॾु हूंदा। वरी ऐलान कयो वेंदो कहिड़ा तुंहिंजा मुअज़्ज़िन? चवंदो मुंहिंजा मुअज़्ज़िन जादूगरनि जेके दुनिया में जादू करे माण्हुनि खे बेवकूफ़ बनाईंदा। उहे आमिल जेके पंहिंजो पाण खे मुश्किल कुशा सॾाईंदा। उहे आमिल जेके चवंदा बस मां ही सब कुछ करण वारो आया, माण्हुनि जो अक़ीदो ख़राब करण वारा। छो जो सब कुछ करण वारी ज़ात रब्बे लम यज़ल जी आहे, लेकिन वो चवंदा असां था कयूं, त उन्हनि खे बि जहन्नम जे पासे इब्लीस सां गॾु बिहारियो वेंदो। हाणे ऐलान कयो वेंदो इब्लीस जा दरवाज़ा बंदि करे, हाणे अचे असांजो सरदार, हाणे अचे असांजो अॻवान, हाणे अचे असांजो आका, हाणे अचे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जा नबी अचनि, अल्लाह जे नबी जे अचण जो वारो आवाज़ जीअं जो बुलंद थींदो माण्हू सभई इस्तक़बाल कंदा। 1,24,000 नबी इस्तक़बाल कंदा ऐं जेके बि सालिहीन हूंदा इस्तक़बाल कंदा। अल्लाह जा नबी ईंदा, मथे मुबारक ते नूर जो ताज पातल हूंदो ऐं हरीर जा सब्ज़ रंग जा कपड़ा पातल हूंदा। अल्लाह जा नबी उते ईंदा, अल्लाह जा नबी ॾाची ते सवार थी ईंदा। अल्लाह जा नबी अल्लाह जी दरबार में ईंदा, अखियूं मुबारक बोड़न में आलियूं हूंदियूं, उम्मत जे फिक्र में ईंदा। ओ जिब्रील जी
रब्बे जलील जा महबूब अल्लाह जो नबी फरमाइंदो ओ जिब्रील अज छा जो नी आ हजरत जिब्रील जवाब में चवंदो अल्लाह जा नबी अज कयामत जो नी आ हिसाबो किताब जो नी आ जालिमन के जुल्म जो बदलो मिलंदो आदलन के अदल जो बदलो मिलंदो गुनाहगारन के गुनाहन जो बदलो मिलंदो नेकोकारन के नेकिन जो बदलो मिलंदो अल्लाह जा नबी और मारे सजदे में गिरी पवंदा चवंदा सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला पाक मुंजो रब जे को सबनी का आला हाने उम्मत जे बारे में ऐलान कंदा अल्लाह मां तू जो फातिमा जे बारे में तो का सवाल कौन तो क्या अल्लाह मां हसन हुसैन जे बारे में पांजे औलाद जे बारे में सवाल कौन तो क्या मां सवाल तो क्या रब्बी हबली उम्मती उम्मती ऐ मुझा मौला मुझी उम्मत के ते माफ फरमा अल्लाह जा नबी बेहंदा चयो वेंदो त हज उमरा करण वारा इखलास सां जिन हज उमरा कया उहे टोलो ठाहींदा ऐलान कयो वेंदो हजरत आदम सफीउल्लाह किथे आ इन हज ऐं उमरा करण वारन जो इमाम थे ऐं टोले खे वठी जन्नत जे पासे वञी बिहे वरी ऐलान कयो वेंदो मेहमान नवाजी करण वारा मुसलमान केड़ा अज उहे टोलो ठायो उहे टोलो ठाहींदा ऐलान कयो वेंदो किथे आ इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह जो दोस्त नबी इब्राहिम उहो अची मेहमान नवाजन जो अमीर थे ऐं जन्नत जे पासे बिहो वरी ऐलान कयो वेंदो किथे अन अदल ऐं इंसाफ करण वारा घर में अदल इंसाफ अमड़ ऐं घरवारी जे विच में अदल इंसाफ करण वारा औलाद ऐं पीउ मां जे विच में अदल इंसाफ करण वारा रिश्तेदारी जे चक्कर में अदलो इंसाफ करण वारा उहे किथे आहिनि पांजी निजामत में अदलो इंसाफ करण वारा पांजी कुर्सी ते अदलो इंसाफ करण वारा पांजी जान ते अदलो इंसाफ करण वारा पांजी औकात ते अदलो इंसाफ करण वारा पांजी माल ते हलाल ते अदलो इंसाफ करण वारा अज टोलो ठाहे बिहो अब टोलो ठाहींदा पुछा कई वेंदी मूसा कलीमुल्लाह किथे आ ओ इमाम थे ऐं जन्नत जे पासे बिहो वरी ऐलान कयो वेंदो किथे आहिनि मुसीबतुनि ते सब्र करण वारा उहे टोलनि जा टोला ईंदा ऐं कई लखे हूंदा उन्हनि जो इमाम हजरत अयूब के करे फरमायो वेंदो अयूब हिन टोले खे वठी वञ जन्नत जे पासे वञी ये टोला ठाया वेंदा जाम पोइ आखिर में टोला सब ठही विया उते कई टोला हूंदा अजदौर जो टोलो जहन्नम जे पासे काब बिन अशरफ जो टोलो जहन्नम जे पासे वलीद बिन मुगीरा जो टोलो जहन्नम जे पासे अबू जहल जो टोलो जहन्नम जे पासे ऐं हेडा हजरत आदम खां वठी हजरत ईसा ताईं सभनी नबियन जा टोला वरी ऐलान कयो वेंदो किथे अन सच्चा माण्हू किथे अन सच्चा माण्हू जिन पंहिंजी जिंदगी सच्चे सच सां गुज़ारी चयो वेंदो साईं उहे सच्चा गॾु थिया फरमायो वेंदो किथे आ अबू बकर सिद्दीक अचे हिननि जो इमाम बणिजे ऐं जन्नत जे पासे वञी बिहे वरी पुछा कई वेंदी किथे अन अमर बिल मारूफ नही अनिल मुनकर करण वारा उन्हनि जो टोलो ठाहे वेंदो वाइज़ी खुतबा मुदर्रिस मुहक्किक हिन उम्मत जी अगवाणी मजहबी करण वारा उन्हनि सभिनी खे बिहारियो वेंदो अल्लाह जी धरती ते अल्लाह जो निजाम जी ॻाल्हि करण वारा उन्हनि खे बि उते बिहारियो वेंदो ऐं पुछा कई वेंदी उमर बिन ख़त्ताब फारूक आज़म किथे आ चई वेंदो साईं हाज़िरा फरमाईंदो ए उमर हिन टोले खे वठ जन्नत जे पासे वञी बिहो वरी फरमायो वेंदो हया जे ज़रिए जेके गुनाह खां बचंदा हा उहे अॼु टोलो ठाहियो उहे टोलो ठाहींदा पुछा कई वेंदी ऐं न उस्मान गनी फरमाए चयो वेंदो साईं उस्मान गनी अची वियो फरमाए ए उस्मान इन टोले जी सरकर्दगी में जन्नत जे पासे वञी बिहो वरी ऐलान कयो वेंदो किथे गाज़ी माण्हू किथे जिहाद करण वारा किथे आला कलमतुल्लाह जे लाइ पंहिंजी जान हाज़िर करण वारा उहे अचो हजरत अलीउल मुर्तज़ा उन्हनि जो इमाम ऐं अली हिन टोले खे वठ जन्नत जे पासे वञी बिहो हा जिन खे नाहक क़त्ल कयो वियो नाहक खून कया विया ऐं हादिसन में जेके शिकार थी शहीद थी विया उन्हनि सभिनी खे चयो वेंदो टोला ठाहियो
दुनिया जी कोर्टुन इंसाफ कौन कयो न अकीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़सिरुल मीज़ान अज तवा के मुकम्मल इंसाफ जो बदलो मिलंदो अचो तवा इते टोला ठायो ओ टोलो ठाए विंदो पुछा कई वेंदी ऐलान थींदो हसनो हुसैन किथे आहिनि इन्हनि मज़लूमीन मक़तूलीन जा इमाम थी तवा जन्नत जे पासे में रवाना थी वरी पुछा कई वेंदी फ़क़ीह हिन उम्मत जा फ़क़ीह फुक़हा काथे आहिनि चवन साईं ये सब अची विया जिन फ़िक़ह जे ज़रिए समझ जे ज़रिए कुरान सुन्नत जी ख़िदमत कई उहे टोला ठाहिन उहे टोला ठाहींदा ऐलान कयो वेंदो हज़रत माज़ बिन जबल किथे आ चवन साईं हज़रत माज़ अची वियो अल्लाह फरमाईंदो माज़ इहो टोलो वठी वन जन्नत जे पासे बिहो वरी ऐलान कयो वेंदो अल्लाहु अकबर ऐलान मथा ऐलान वरी ऐलान कयो वेंदो मुअज़्ज़िन माण्हू केड़ा जेके सुबह का वठी रात ताईं मुझो आवाज मुझो नालो बुलंद कंदा रहा अल्लाहु अकबर अल्लाह सबनी का वडो आ अल्लाह सबनी का वडो आ अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह जो नारो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह जो नारो हय्या अलस सलाह नमाज जे तरफ सडण वारा हय्या अलल फलाह भलाई जे तरफ सडण वारा अल्लाह जो नालो बुलंद करण वारा ला इलाहा इल्लल्लाह जो अकेला ही रब्बुल आलमीन जी वहदत जो इकरार करण वारा अज मुअज्जिन बयान अज मुअज्जिन अची बयान बांगा दुनिया जा अची बयान उहे भी टोलो ठाए वञन ऐं उहे आलिम अचन जेके सुबह का वठी रात का वठी सुबह ताईं डी हुजे या रात बहराड़ी हुजे कहीं शहर हर वेल हर आन हर घड़ी इन आयत ते अमल कयो वमन आसन कौलन मिमन दा इलल्लाहि व अमिल सालिहा व क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन अज उहे इन आयत जा मिस्ताक आलिम उहे भी अल्लाह जे तरफ सदन वारा नबी पाक जी सुन्नत समझाइण वारा उहे भी अची बयान टोला ठाइन टोलो ठाईंदा अल्लाह फरमाइंदो किथे आ बिलाल मुझो किथे आ बिलाल हजरत बिलाल इंदो सही हाजिर आया अल्लाह फरमाइंदो है बिलाल हाने इन टोले के वठी जन्नत जे पासे वनी दुआ कयो अल्लाह सही उन ॾींहं जी कामयाबी नसीब फरमाए हर नाकामी का खुदा महफूज फरमाए पैसा ता ॾिठा हूंदा नोट हर मुल्क जा पंहिंजा नोट पर जे उन नोट ते 500 जो नोट 1000 जो नोट 100 जो नोट केड़ो नोट उन नोट ते जेकने हुकूमत पाकिस्तान जो ठप्पो लगल आ तो उहो नोट काबिल कबूल आ चिंची वारो वठंदो केबिन वारो वठंदो बेकरी वारो वठंदो दुकान वारो वठंदो बैंक में हलंदो पर जेकने जे नोट ते हुकूमत पाकिस्तान जो ठप्पो कोने तो नंढा बार रांदू पिया खेडंदा केर वठण लाइ तैयार कोन हूंदो इएं आहे या न तुंहिंजो ऐं मुंहिंजो अमल जंहिंमें नबी पाक जी सुन्नत जो ठप्पो लगल हूंदो वो अल्लाह वट भी कबूल आ कब्र में भी कबूल आ क़यामत में भी कबूल आ हशर में भी कबूल आ जन्नत में भी कबूल आ पर जे अमल केडो भी सुणू नजर अचे कई झंडियूं हुजन कई गालियूं हुजन कई गुमसान हुजे गोड़ हुजे टोला हुजन पर जे नबी पाक जी सुन्नत जो ठप्पो लगल ना है तो उन में नाकामी जो अंदेशो आ न वो कब्र में हलंदो न क़यामत में हलंदो न जन्नत में हलंदो न दुनिया में कबूल दुनिया में ऐं आखिरत में बिनी जहानन में कबूल अमल हुआ जे अमल में नबी पाक जी सुन्नत जो ठप्पो लगल होजे ए करे आज अज़म कयो त नबी पाक जी सुन्नत ते अमल कंदास आज अज़म कयो त असां हर अमल के ॾिसंदासे त ही अमल नबी साईं जो आहे या जेलिया जे जेलिया त लटण जे नबी पाक जो अमल आ त अखिन ते रखी चुम्मी ॾेई कबूल करे छ जेली अमल छा कंदासे यहूदिन जा रस्तान ईसाइन जा रस्तान मजूसन जा रस्तान काफरन जा रस्तान रस्म रिवाजन जा रस्तान इनन सबनी के थुक कहण बाकी रस्तो असुल थई मुझे सोहणे मोहम्मद जो इनके चुम्मियूं ॾेई अखिन ते रखी कबूल करे लगी पो सुन्नत जे अमल ते खुदा जी जात जो कसमा दुनिया में भी कामयाब थींदे त आखिरत में भी कामयाब थींदे असां जी दावा इहा आहे हर अमल के ॾिसो नबी पाक जी सुन्नत आ सुन्नत समझो जा छा के चइबो आ सुन्नत उन अमल के चइबो आ जेको नबी पाक सल्लम फर्ज ऐं वाजिब का पो दीन में राइज कयो उन राइज कयल तरीके के सुन्नत चइबो आ
मीर शरीफ जुरजानी रहमतुल्लाह अलैह लिखियो किताब तारीफात में अत-तरीक़तुल मसलूकत फी दीन मिन गैर इफ्तिराक़ वला वजूबिन फर्ज़ वाजिब का पो जेको दीन में राइज तरीक़ो थियो उनके सुन्नत चइबो आहे। अब सुन्नत छा के चइबो? माण्हू चवंदा आहिनि त जेको अब हदीस ऐं सुन्नत छा के चइबो? माण्हू चवंदा आहिनि जेको साईं जन चयो इहो हदीस आहे, जेको कयो उहो सुन्नत आहे। ईअं कोन्हे, थोरो तवज्जो कयो। उहो अमल जेको नबी साईं जन कयो पर आरज़ी मुद्दत जे लाइ कयो उनखे हदीस चइबो आहे, सुन्नत कोन चइबो। उहो अमल जेको नबी साईं जन कयो पर मजबूरी जी बिना ते कयो त उन अमल खे हदीस चइबो आहे, सुन्नत कोन चइबो आहे। उहो अमल जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो पर आरज़ी मुद्दत जे लाइ कयो, या उहो अमल जेको कयो पर आखिर में मंसूब थियो उन अमल के हदीस चइबो आहे, सुन्नत कोन चइबो। उहो नबी साईं जन जो अमल जेको कयूं आखिर दम ताईं कयूं, जिंदगी जे आखिरी ॾींहं ताईं कयूं ऐं उम्मत जे सहाबा के फरमायूं तव्हां भी इन ते अमल कयो त उन अमल के नबी पाक जी सुन्नत चइबो आहे। थोरो समझो, सवाल तो कयां तव्हां खां। अब असांजी दावा है त नबी पाक सल्लम जी सुन्नत ते हलण सां ॿिन्ही जहाननि जी कामयाबी जो यकीन असांजी दिल में अची वञे ऐं नबी पाक जी सुन्नत खां सवा गैरन जे तरीक़े ते हलण सां ॿिन्ही जहाननि जी नाकामी जो यकीन असांजे अंदर में अची वञे। अब इहा ॻाल्हि बरहक़ आहे या न? नबी जे तरीक़े में कामयाबी, गैरन जे तरीक़े में नाकामी, इहो नारो सही आहे या न? असांजी तबलीग जमात वारा इहो ई नारो था। तुंहिंजा ख़ैर ख़्वाह अथई, सजण अथई, तोखे छिकनि था निमाज़ जे तरफ़, तोखे सॾनि था मस्जिद जे तरफ़। हाणे जेकॾहिं तूं चईं अब साईं जन जी सुन्नत में ॿिन्ही जहाननि जी ऐं गैरनि जे तरीक़े ते ॿिन्ही जहाननि जी शादियूं घणियूं करणियूं आहिनि, चइनि शादियुनि जी इजाज़त आहे। नबी साईं जन घणियूं शादियूं कयूं, साईं जन 11, इहो 9 जो मसलो हीअं आहे, 9 ऐं 11 जो मसलो हीअं आहे। थोरो तवज्जो कजो, सही आहे। 11 नबी साईं शादियूं कयूं पर हिकिड़ी वफ़ात करे वई, पोइ ॿी कयूं, वफ़ात करे वई, टी कयूं। बाक़ी 9 हम्मा वक्त घर में घर वारियूं मौजूद हुयूं, हिकिड़ी मौजूद, ॿी मौजूद, टी मौजूद, चौथी मौजूद, पंजी मौजूद, छही मौजूद, सती मौजूद, अठी मौजूद, 9 घर वारियूं यका बाद दी करे मौजूद हुयूं। बाक़ी 3 वफ़ात करे चुकियूं हुयूं, ॿ बाक़ी वफ़ात करे चुकियूं हुयूं। इने जे करे शादियूं टोटल 11 पर हम्मा वक्त 9 शादियूं रखियूं, उम्मत जे लाइ सिर्फ़ 4। हाणे मूंखे ॿुधाए, नबी पाक जी सुन्नत 11 शादी थी न, पोइ तूं 4 कीअं थो चईं? सवाल इन जो जवाब हुजण खपे। जवाब त मूं अर्ज़ कयो त उहो नबी साईं जन जो अमल जेको नबी साईं जन जी ख़ुसूसियत सां ताल्लुक़ थो रखे त उनखे भी हदीस चइबो आहे, सुन्नत कोन चइबो। हदीस मौजूद आहे, साईं जन 11 शादियूं कयूं, हदीस मौजूद आहे, हदीस में लिखियो पियो। लेकिन असांखे त सुन्नत ते अमल करणो आहे, इन जे करे 11 शादियूं कोन कबियूं। नबी साईं जन जी सुन्नत उहा आहे जेका ख़ुसूसियत सां ताल्लुक़ न रखे, उम्मत जे लाइ राइज हुजे, उन अमल खे नबी पाक जी सुन्नत चइबो आहे। ऐं उहो अमल थोरे ॾांहुं तवज्जो कजो जेको नबी साईं ख़ुसूसियत तो ताल्लुक़ तो रखे। हज़रत बिलाल तो फरमाए, अल्लाह जे नबी इशा जी नमाज पढ़ी, इशा जी नमाज पढ़ण खां बाद अल्लाह जा नबी थोड़ी देर लेटिया पर अज निंड न आई। अधरा जो थी करे तहज्जुद जी नमाज में शुरू थी विया, तहज्जुद जी नमाज पढ़ियो, रात जो पोयों पहर थी वियो, हाणे निंड सवार थी, अल्लाह जा नबी सुमी रहा। हजरत बिलाल तो फरमाए, मां मस्जिद में वनी अजान ॾिनी, अजान ॾियण खां बाद आयम, अल्लाह जा नबी सुम्या पिया, निंड में सुम्या पिया। मां चयो त अल्लाह जे नबी खे उतारिया, मां चयो या रसूल अल्लाह अचो नमाज पढ़ायो, नमाज जो टाइम थी वियो आहे। अल्लाह जा नबी पंहिंजे बिस्तरे ते उथिया, विज़ू कोन फरमायो, बिना विज़ू जे बिस्तरे ता उथी करे सिधो अची मुसल्ले ते बीठा ऐं अल्लाहु अकबर
बार करे नमाज पढ़ायो सलाम बरकातुन का पो फेरियो सलाम फेरन का बाद हजरत बिलाल तो फरमाए उठी बीठम पूछा कि अल्लाह जा नबी आज का नहीं वही नाजिल थी आचा जो तमा नमाज पढ़ी पर बिना वजू जे पढ़ी आए अल्लाह जे नबी फरमायो ओ बिलाल तवज्जो कयो नहीं वही त नाजिल काने थी पर मां मोहम्मद जी खुसूसियत ही आए मां मोहम्मद वजू कया या न कया मुझे लाए बराबर मां वजू में भी सागो वजू न कया तने भी सागो मुझे लाए पाकाई या पर जे करे तमा सुमंदा आयो तमा जो अखियों गफलत में होंदियूं तमा जी दिल भी गाफिल थी वेंदी आ पर जने मां मोहम्मद सुमंदो आया अखियों बंद होंदियूं दिल खुदा जे जिक्र में जारी होंदी आ अल्लाह जे नबी जी खुसूसियत हाँ अल्लाह जे नबी जो नमाज पढ़ाई बिना वजू जे नमाज पढ़ायो हाँ तू या आऊं बिना वजू जे नमाज पढ़ी सकूं था थोरो ॻाल्हि आहे त यार असां बिना वजू जे नमाज पढ़ी सघूं था मुफ्ती त काफर चवंदे जे बिना वजू जे नमाज पढ़ंदे बिना वजू जे नमाज ना है पाकाइया लेकिन मुझे सोने मोहम्मद बिना वजू जे नमाज पढ़ी तो या नबी सां जिनकी खुसूसियत सां ताल्लुक पई रखे जेका हदीस जेको अमल नबी जी खुसूसियत सां ताल्लुक रखे उनके सुन्नत कोन चइबो आहे उनके हदीस चइबो आहे असां के अमल नबी जी सुन्नत ते करणो आहे इन्हीं जे करे असां अहले सुन्नत वल जमात उलमाए देवबंद असां जो अकीदो आहे त नबी जी सुन्नत में ॿिन्ही जहाननि जी कामयाबी आहे आज हिन जलसे जे तवस्सुस सां अहद कयो त 5 वक्त नमाज जी पाबंदी कंदास आज अहद कयो जेके चोर चकारी में आज तौबा ताइब थिया पांजी जिंदगी तब्दील कर आज अहद कयो जेके शिरक जी ऊंदाही में मुब्तला हा कुरान जी रोशनी में अची करे हिन कुसुन्नत ते जिंदा कन उहे मानू जेके गुनाहन में मुब्तला आज अज़म कयो पांजी जिंदगी तब्दील कंदास आज अज़म कयो पांजी जिंदगी मुकम्मल तब्दील करे अल्लाह उन जो रसूल जो फरमान बरदार थींदास मुझे दुआए अल्लाह ताला जेको कुछ चवरायो अमल जी तौफीक नसीब फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभी दोस्त 3 मरतबा सूरतुल इखलास पढ़ो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। मां जेका ही तकरीर कई इन तकरीर में नबी पाक सल्लम जी सुन्नत जो जिक्र कयो या सुन्नत नसीब थींदी सोहबत सालिहा सा जेस ताईं सोहबत सालिह न थींदी तेस ताईं मानू ईमान ऐं सुन्नत ते अमल नथो करे सके इन जे लाए मां तव्हां के गुजारिश तो कयां त आलिमन जी सोहबत में अची आलिमन जो साथ दियो आलिमन जी सोहबत में अची आलिमन जो साथ दियो इन साथ में आलिमन जो टोलो हिन मुल्क पाकिस्तान में आलिमन जय्यद आलिम उलमाए हक जो टोलो जमियत उलमा इस्लामा जेको सबनी असां जे देवबंद मसलक जे तर्जुमान जमियत उलमा इस्लामा उन जी रुकन साजी जी मुहिम हली रही आ तवा सबनी के गुजारिश आ त जमियत उलमा इस्लाम में फार्म भराए हक जे आलिमन जो साथ दियो दींदो न इंशाअल्लाह ताला। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमन नबिय्यीन रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन अल्लाहुम्मा इग़फिर ली व लिवालिदैया व लिजमीइल मुअमिनीन वल मुअमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात इन्नका समीउम मुजीबुद दाअवात।
या अल्लाह सही असां जेको ही वाइज़ कयो या बुधो असां सबनी जो वाइज़ कबूल फरमा, असां सबनी जो बुधण हाजिर थियण कबूल फरमा। या अल्लाह सही इन कुरान शरीफ जे वाइज़ जो सवाब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अता फरमा, इनन कुल्लन शरीफन जो सवाब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी अता फरमा, तमाम अंबिया सगोरन के सवाब अता फरमा, सहाबा इकराम के सवाब अता फरमा, सहाबियात के सवाब अता फरमा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़वाज मुतहरात के सवाब अता फरमा, अहल बैत के सवाब अता फरमा, ऐं असां जे सिलसिले जे सभनी बुजुर्गन औलियान के सवाब अता फरमा। या रब्बे कायनात जमी मुसलमानन के सवाब अता फरमा, खुसूसन असां जे दोस्त इन इलाके जे मोहम्मद नवाज उन जे रूह के भी सवाब अता फरमा। या रब्बे कायनात असां सबनी जा गुनाह माफ फरमा, असां सबनी जो खताऊं माफ फरमा। जमण का वठी अज ॾींहं ताईं जेके गुनाह थियान असां जी लूह लूह असां जो जिस्म असां जो वार वार नाफरमानी ऐं गुनाह में या अल्लाह सी असां के हिन गुनाह जे भंवर खां कढण फरमा। या रब्बे कायनात असां जा गुनाह मेटे माफ करण फरमा, आइंदा असां सबनी के सुठा चंगा अमल करण जी तौफीक नसीब फरमा। या रब्बे कायनात असां सभई जेके हथ मथे खणी दुआ में वेठा आहियूं, असां जा मिट माइट अजीज कारम जेके वफात करे चुका हुजन उन्हन सबनी के कब्र में हिन वाइज़ ऐं कुरान जो सवाब अता फरमा। जेके असां हथ मथे खणी वेठा आहियूं दुआ जे लाइ, या घरन में अमड़ियूं भेणूं जेके असां जे दुआ में हथ मथे खणी शरीकन, या अल्लाह सही असां सबनी जो दुआऊं कबूल फरमा। असां सबनी के पंजी वक्त पांजो सजदो नसीब फरमा, पंजी वक्त पांजे सजदे जी रूह नसीब फरमा, पंजी वक्त पांजी इबादत जो नूर नसीब फरमा। या रब्बे कायनात मुशरिकन के शिरक का तौबा जी तौफीक दे, तौहीद वारी ऐं सुन्नत वारी जिंदगी नसीब फरमा। या रब्बे कायनात साजे बीमारन के शिफाए अकामिला आजला नसीब फरमा, खुसूसन सद्दाम हुसैन दोस्त उनके भी शिफा नसीब फरमा। पूरी कायनात जे सबनी मुसलमानन के शिफा नसीब फरमा, रूहानी जिस्मानी शिफा नसीब फरमा। या रब्बे कायनात जिन दोस्तन दुआ जे लाइ चयो उन्हनि सबनी जूं दिलनि जूं जायज़ मुरादूं पूरियूं फरमा। जिन जा नाला याद आहिनि या जिन जा नाला याद न आहिनि सभिनी जूं दिलनि जूं जायज़ मुरादूं पूरियूं फरमा। या रब्बे कायनात असां परेशानियूं खणी तुंहिंजे दरबार में आया आहियूं, हाणे ही परेशानियूं तुंहिंजे हवाले आहिनि, पंहिंजी रहमत ऐं बरकत सां तवक्कल जी बरकत सां या अल्लाह साईं असां सभिनी जूं सभई परेशानियूं दूर फरमा, हर मक़सद में कामयाबी नसीब फरमा, हर मुआमलो आसान करण फरमा। या रब्बे कायनात जिन मुसलमानन के औलाद कोने उन्हनि के नेक साले औलाद अता फरमा, जिन के औलाद मिलो त उन्हनि जे औलाद के फरमा बरदार थियण जी तौफीक नसीब फरमा। या रब्बे कायनात ही अखियूं आलियूं आहिनि, नबी पाक जो शहर न ॾिठो अथनि, या अल्लाह सी असां के मके ऐं मदीने जी ज़ियारत नसीब फरमा। या रब्बे कायनात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रोज़े जी हाज़िरी असां के नसीब फरमा, काबतुल्लाह जो तवाफ असां के नसीब फरमा। या रब्बे कायनात असां तुझे ही दरवाजे ते ईंदा आहियूं, तोखे ही पंहिंजो महबूब था समझूं, तोखे ही पंहिंजो हाजत रवा था समझूं। ऐ रब्बे कायनात कायनात में ॿियो को तो जहिड़ो कोन्हे, तू अकेलो खुदा है, मेहरबानी फरमा, तू ही असां जी मदद फरमा। या रब्बे कायनात तू ही असां जो दुआऊं ॿुधण फरमा, बेशक तू ही दुआऊं ॿुधण वारो आ, कबूल फरमा। या रब्बे कायनात जिन दोस्तन मेहनत करे कोशिश करे ही प्रोग्राम रखियो उन्हनि जी मेहनत के कोशिश के ताउन के जफाकशी के मेहमानी के कबूल फरमा। जिन दोस्तन खैरात कई उन जे दाणे दाणे ते उन्हनि के अजर नसीब फरमा, मकबूलियत जो शरफ नसीब फरमा। या अल्लाह सी असां जे वाइज़न के हिदायत जो ज़रियो बनाइण फरमा, जे असां जे हिदायत जो ज़रियो नथा थियूं त असां जी इन ताकत के सलब फरमा। ऐं जेकॾहिं असां जे वाइज़न में हिदायत आहे त पोइ असां के सुबुह खां वठी रात ताईं हिन कुरान करीम जी खिदमत जे लाइ कबूल फरमा। ज़मीन जे चपे चपे ते कुरान करीम जी ॻाल्हि ऐं तौहीद जी ॻाल्हि करण जी तौफीक नसीब फरमा। या रब्बे कायनात ई रात जो पहरा असां गुनहगार आहियूं,
असांजी ज़ुबान में एतरी ताकत कोने जो तोखे असां सॾे सघूं। असांजा हथ गुनाहन में भरियल अथई, असांजी ज़ुबान गुनाहन सां भरियल अथई। असां इन शइ जे लाइक़ ई कोन्हे जो तुंहिंजी दरबार में अची सघूं, पर असां अॼु तोखे सॼूं था। महिरबानी करे असांजूं दुआऊं क़बूल फरमा। या रब्बे कायनात असांजूं दुआऊं क़बूल फरमा। जेसि ताईं दुनिया में ज़िंदा रखी इस्लाम ते ईमान ते कुरान ते ज़िंदा रखण फरमा। जैनी मोतनी कलमे शहादत वारो लज़्ज़त वारो पंहिंजे दीदार वारो मौत नसीब फरमाए जा। या रब्बे कायनात तू पंहिंजे तरफां हिदायत नसीब फरमा। इन पूरे इलाके में तौहीद जो सिक्को बुलंद फरमा। तू पंहिंजे असुल पैगाम के दुनिया में राज फरमा। या रब्बे कायनात न धरती ते इस्लामी निज़ाम कायम फरमा। खुलफाए राशिदीन वारो दौर ॾेखारण फरमा। या अल्लाह साईं असां गुनहगार आहियूं। या अल्लाह साईं असांजे माहौल में इस्लामी निज़ाम जी सख्त ज़रूरत आहे। या अल्लाह साईं असांखे जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾियण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। हर वक्त हर आन हर घड़ी सच्चाई हक़ जे आलिमन जी सोबत नसीब फरमा। या रब्बे कायनात तुंहिंजा नबी तोखां घुरी विया, तुंहिंजा वली तोखां दुआऊं घुरी विया। असांखे कहिड़ी मचाल आहे जो तोखां दुआ घुरूं। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह या अल्लाह असांखे कहिड़ी ताक़त जो असां तोखां दुआऊं घुरूं। असां इन शइ जे लाइक़ ई कोन आहियूं जो तुंहिंजी तोखां दुआ घुरूं। पर या अल्लाह ताला रस्तो इहो ई आहे जो जेको तुंहिंजे क़ुरान ॿुधायो तोखां ई घुरणो आहे, ॿिए कंहिंखां कोन्हे घुरणो। ऐं रब जे तूं न ॾींदे त तुंहिंजो दरवाज़ो कोन छॾींदासीं, वरी बि तुंहिंजे दरवाज़े ते ईंदासीं, बार बार तुंहिंजे दरवाज़े ते ईंदासीं। नेठि तूं असांजूं दुआऊं क़बूल फरमाईंदे। असांखे पक तूं क़बूल करण जे लाइ तयारु आहे, पर असांजा अमल ख़राब आहिनि, असांजा लक्षण ख़राब आहिनि, असांजा अफ़ाल ख़राब आहिनि, जंहिंजे असां ही की तो लोढ़े रहा है। मेहरबानी करे हाणे ॿीहर असांखे हिदायत वारी ज़िंदगी नसीब फरमा। अॼु क़ुरान करीम जी सम्झ सां असांजी दिलनि खे मुनव्वर फरमा। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। या अल्लाह सही दुनिया में सॼी ईमान जी ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ ॾे। जैनी मौत ॾींहुं त ईमान ते ख़ातिमो बिल ख़ैर फरमाए जा। क़बर में कुरान शरीफ के असांजो साथी बनाइण फरमाए जा। या अल्लाह साईं क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ारत जे झंडे जे साए में जगह नसीब फरमाए जा। या रब्बे कायनात रसूलुल्लाह जे हथड़नि मां हौज़े कौसर जा जाम नसीब फरमाए जा। जहन्नम जे अज़ाब खां बचाए नबी पाक जी जन्नत जो पाड़ो असांखे नसीब फरमाए जा। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह।